जी लतीफ़ नौ न्यापो प्रोग्राम सम्मा वसुधा अमां जी खिदमत में हाज़ुर आहियां. Before we begin, we want to share till date we have uploaded more than 200 videos for you, covering various aspects of art, language and literature. Today we bring the special program featuring Admiral Tehlani and sharing a memorable video of his speech at Marvi function. Veena Shringi had a wonderful opportunity to interview him when he was serving as an Indian Navy chief. Veena Shringi is a writer, journalist, and a senior broadcaster. As a program producer with All India Radio, External Service Division, she has interviewed many prominent personalities and also covered many national and international conferences as a journalist, including Non-Aligned Movement, Commonwealth, Heads of Government meetings, also known as CHOGM, covered many Republic Day parades and film festivals as well. She has had an opportunity to interview people from various walks of life who have left immense mark on the fields of art, language and literature with their journey, such as Mission Dada Jashan Vaswani and Ma Hari Devi P. Vaswani, and singers such as Padma Shri Shanti Hiranan, Kamla Keswani, Bhagwanti Navani, Satram Lohra, and writers like Arjun Shah, to name a few. And now we present before you special program featuring ex-Navy Chief Admiral Tehlani. जिए लतीफ़, जिए शाह सचल स्वामी जी बोली, मां सिंधी आहियां. ही यादगार इज़हार ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशा जे सिंधी सर्विस जे सालगिरह जे मौक़े ते ॾिनल पैगाम में एडमिरल टहलियाणीअ इज़हारियो हो. जॾहिं हू नेवी जा चीफ हुआ तॾहिं मूंखे ॾिनल इंटरव्यू में चयूं त मूंखे फ़ख़ुरु आहे मां सिंधी आहियां. ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशा तरफ़ां मां ओभी टीम वठी संदसि ऑफिस में पहुतसि. जॾहिं एडमिरल टहलियाणी खे ख़बर पई त ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशा जी रिपोर्टर वीना श्रृंगी अव्हां खां इंटरव्यू वठंदी, पंहिंजे पीए कमांडर भास्कर खे चयो, श्रृंगी त सिंधी कोन थींदा आहिनि. मूंसां गॾु रिकॉर्डिंग इंजीनियर मिस्टर दास बि हो. असां ॿाहिरें कमरे में वेठा हुआसीं त अंदरि एडमिरल दाख़िल थिया. टॉल, हेल्दी, स्मार्ट एंड हैंडसम. सिंधीअ ते फ़ख़ुरु महसूसु कयमि. खिली चयऊं, वीना मूंखे सिंधी त ॻाल्हाइणु कोन ईंदी आहे. मूं चयो, अव्हां खे सुठी सिंधी ईंदी आहे, अव्हां जो आवाज़ बि सुठो आहे. खिली चयऊं त चवां सिंधी सर्विस ॿुधंदो आहियां. मूं चयो, तव्हां वटि एतिरो टाइम किथे हूंदो. मुख़्तसिर पर तमामु सुठो पैगाम ऑल इंडिया रेडियो जे परॾेही नशरात लाइ ॾिनो. एडमिरल टहलियाणीअ चयो, सिंधी सर्विस हिंद सिंध जे ॿुधंदड़नि विच में हिकु जज़्बाती पुल तौरु कमु करे रही आहे. मुबारकूं ॾींदे चयूं, मूंखे फ़ख़ुरु आहे त मां सिंधी आहियां. साल 1955 में ऑफिशियल कॉन्फ्रेंस जे सिलसिले में कराची वञणु थियो. हाणे इहा कराची अॻे वारी न रही आहे. मां असुल ॻोठ ठट सोभरा जो आहियां. इंटरव्यू ख़तमु थियण ते मूं चयो, तव्हां केतिरी न सुठी सिंधी था ॻाल्हायो. खिलण लॻा. इंटरव्यू बाद हैंडशेक करे चयो, वीना आई विश यू गुड लक. एडमिरल सां हथ मिलाईंदे का झिझक न थी. मूं खेनि चयो, थैंक यू सर. उन बाद एडमिरल टहलियाणी खे मारवी जे प्रोग्राम में सॾियो. अची करे मुंहिंजी हिमत अफ़ज़ाई कई. हिकु बार एडमिरल टहलियाणी जे घर दादा जशन वासवाणी जो प्रोग्राम थियो. इन मौक़े ते बि संदन घर वञणु थियो. कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बि बहार जे. अव्हां खे यादगार प्रोग्राम में हम शरीक करे रही आहियां. आज जे मुख्य मेहमान एडमिरल टहलियाणी जे कीमती वक़्त कढी करे आया आहिनि त असीं उन्हनि खे नींड ॾींदासीं त उहे पंहिंजा वीचार पेश कनि. मिस्टर मलकानी, डॉक्टर जोतवानी, वीना श्रृंगी, भाउर ऐं भेनरूं. डॉक्टर जोतवानी मूंखे चयो त असां जा सिंधी भाउर जेसि ताईं उन्हनि खे फ्री बस ऐं फ्री लंगर नथो मिले उहे
अचणु कोन था चाहिनि। मूंखे ख़ुशी आहे त असांजे दिल्लीअ में काफ़ी भाउर अहिड़ा आहिनि जेके फ्री बस ऐं फ्री लंगर खां सवाइ बि अचनि था, जे ताईं अघु आहे। डॉक्टर मोटवानी हींअर ईअं चयो त ॿियनि मुल्कनि में अहिड़नि मोकल ते माण्हू पाण ई वेंदा आहिनि, टिकेट भरींदा आहिनि, हिते त मुफ़्त में बि कोन था अचनि। पर ॿियनि मुल्कनि में DTC जहिड़ी ट्रांसपोर्ट कंपनी शायदि कोन हूंदी आहे, छो जो मूंखे ख़बर आहे जेतोणीकि मां त पंहिंजी नंढड़ी मारुति हलाईंदो आहियां, पर दिल्लीअ जी ट्रैफिक ऐं दिल्लीअ जूं ट्रांसपोर्ट अरेंजमेंट अहिड़ियूं आहिनि जेके परे परे भाउर था रहनि, त मां त सम्झी थो सघां, छो जो मां परे थो रहां, त एतिरा कोन था अची सघनि। इहा असांजे लाइ ख़ुशी ऐं फ़ख्र जी ॻाल्हि आहे त हिते दिल्लीअ में सिंधी अकादमी ऐं मारूईअ जहिड़ियूं संस्थाऊं आहिनि जिन अॼु ही शानदार प्रोग्राम असांजे 50 सालनि जे आज़ादीअ जे मौक़े ते पेश कयो आहे। मां सभिनी खे पर्टिकुलरली डॉक्टर जोतवानी ऐं वीना श्रृंगी खे वाधायूं थो ॾियां त एतिरी तकलीफ़ करे कोशिशि करे ऐं हेतिरनि भाउरनि ऐं भेनरुनि जिन जीअं असांजे साम्हूं गीत ॻाया, उन्हनि सभिनी खे मां पंहिंजे तरह वाधायूं थो ॾियां। ऐं पछाड़ीअ में मां डॉक्टर जोतवानी ऐं वीना श्रृंगी खे शुक्रगुज़ार आहियां जो मूंखे नींद ॾेई अॼु हिते घुराइनि। थैंक यू। ओ दिल बारो चल पई करे, ओ दिल को यारल पई करे, लुड़ मंझा लुड़ंदी अचे वो तारन मां तरंदी अचे, ओ दिल बारो चल पई करे, ओ दिल को यारल पई करे। हिता हलिया मुंहिंजा सुपिरी, ओ हिता हलिया मुंहिंजा सुपिरी, विसारे वेठा वला वो विसारे वेठा वला, ओ दिल बारो चल पई करे, ओ दिल को यारल पई करे।